अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हां खे वठी था हलूं 1960 ईस्वी में यूरोप जे एक खूबसूरत शहर कैलिफोर्निया जे एक बेहतरीन यूनिवर्सिटी में ऐं तव्हां जी मुलाक़ात था करायूं दुनिया जे सभ खां वॾे में वॾे साइकाट्रिस्ट यानी नफ़्सियात जे माहिर डॉक्टर वॉल्टर मिशर सां, जंहिं जॉन जे पुट ख़ासि करे ॿारनि जे लाइ हिकु बहितरीन थ्योरी यानी नज़रियो पेश कयो। उन सां गॾोगॾु तव्हांखे उन नज़रिए मां चूंड लफ़्ज़ सब्र बाबति हज़रत अलीअ जा कौल पिणु ॿुधाइबा त सब्र जो नतीजो छा आहे ऐं सब्र बाबति ॿियो घणो कुझु बयानु कबो जेको तव्हां दोस्तनि लाइ तमामु घणो अहम साबित थींदो। मुंहिंजी हीअ नंढड़ी कोशिश पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर ज़रूरु कजो। मुंहिंजो हीउ वीडियो अगरि फेसबुक ते था ॾिसो त अचो यूट्यूब ते त गॾिजी था डॉक्टर वॉल्टर मिशर जे नज़रिए खां ऐं हज़रत अलीअ जे कौलनि खां वाक़ुफ़ कान थियूं। यूट्यूब जे चैनल जी लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे। वीडियो ॾिसण खां पोइ मुंहिंजो यूट्यूब जो चैनल सब्सक्राइब करे बेल आइकन खे दॿाइण न विसारींदा। डॉक्टर वॉल्टर मिशर जी मुकम्मल थ्योरी यानी नज़रिए ऐं हज़रत अलीअ जा कौल ॼाणण लाइ अचो मुंहिंजे यूट्यूब जे चैनल आसिफ अबड़ो ते त गॾिजी था ॾिसूं। अगरि यूट्यूब ते था ॾिसो त डॉक्टर वॉल्टर मिशर हिकु क्लास में 50 ॿारनि खे गॾु करे विहारियो, जिन ॿारनि जी उमिरि 4 खां 5 साल हुई। उन्हनि 50 ॿारनि खे उन दौर 1960 ईस्वीअ जे मार्च मेलो उन दौर जी बहितरीन टॉफी यानी जंहिंखे खट मिठो या खट मिठड़ो बि सॾियो वेंदो आहे, उहा उन्हनि 4 खां 5 सालनि जे ॿारनि जे अॻियां रखी छॾी। उन उमिरि में ॿारनि में चालाकी, चिड़ ऐं बेपरवाही हूंदी आहे। उन्हनि ॿारनि खे चयो वियो त हीअ जेका टॉफी तव्हां जे साम्हूं पई आहे, तव्हां उन खे जे 15 मिंट न खाईंदा त तव्हां खे अहिड़ी मार्च मेलो जी ॿी टॉफी ॾिनी वेंदी। पर साईं 4 खां 5 साल जी उमिरि छा हूंदी जो उहो ॿार उहा ॻाल्हि सम्झे ऐं 15 मिंट उन टॉफीअ खे न खाए ऐं इनाम में हिकु ॿी टॉफी वठे। ॿारनि खणी उहा टॉफी खाई छॾी। उते कैमरा लॻल हुई। उन्हनि 50 ॿारनि मां 43 ॿारनि उहा टॉफी खाई छॾी। उन्हनि मां 7 ॿारनि उहा टॉफी न खाधी ऐं 15 मिंटनि खां पोइ उन्हनि 7 ॿारनि खे उहा मार्च मेलो जी टॉफी डबल करे ॾिनी वई। डॉक्टर वॉल्टर मिशर इहो सॼो लकाव, इहा सॼी थ्योरी, इहो नज़रियो रिकॉर्ड कयो ऐं उन्हनि 7 ॿारनि जा नाला ऐं उन्हनि जे पीउ जा नाला, उन्हनि जी ज़ात ऐं उन्हनि जो ॾस पतो पाण वटि लिखी महफ़ूज़ करे छॾियो। पोइ साईं ख़ैर जा 25 साल गुज़री विया। 25 सालनि खां पोइ वॉल्टर मिशर उन्हनि 7 ॿारनि खे ऐं उन्हनि ॿियनि 43 ॿारनि खे ॻोल्हणु शुरू कयो त उहे किथे ऐं कहिड़े हाल में आहिनि। तव्हांखे ॿुधी हैरानी थींदी त उन्हनि 7 ॿारनि मां हिकु त हुई पंहिंजे यूट्यूब जी CEO जंहिंजो नालो आहे सूज़न वजिस्की। ऐं जॾहिं ॿियनि 6 जी बि ॻोल्हा कयाई त उहे 6 ॿार बि दुनिया जे टॉप पोज़ीशन ते हुआ। जेको ॿार 15 मिंट बि पेशन यानी सब्र नथो रखी सघे, उहो नॉर्मल नथो थी सघे। तव्हां पाण ॾिसो त जिन ॿारनि सब्र कयो उहे अॼु दुनिया जे टॉप पोज़ीशन ते पहुची चुका आहिनि। त दोस्तो, ज़िंदगीअ में पाण खे सब्र करणो पवंदो। शाह साईं तो फरमाए त सब्र जिन जी सीर तीर न गुसे तिन जो। हमेशा रिएक्ट नाहे करणो, रिस्पोंड करणो आहे। कॾहिं बि रद्द अमल नाहे ॾेखारणो, जवाबु ॾियणो आहे, दलील ॾियणो आहे, अमली कम में अॻिते अचिणो आहे। तॾहिं त चवंदा आहिनि त सब्र हिकु अहिड़ी सवारी आहे जेका तव्हांखे कॾहिं बि किरण न ॾींदी, न की कंहिंजे कदमनि में, न की कंहिंजे नज़रनि में। सब्र बाबति हज़रत अलीअ जा कौल त सब्र जो नतीजो कामयाबी ऐं जल्दबाज़ीअ जो नतीजो ख़तरनि में पवणु आहे। सब्र हादसनि जो मुक़ाबिलो करे थो ऐं बेसब्री उबते ज़माने जी मददगार थिए थी। जेको उबतो ज़मानो माण्हूअ जो मुख़ालिफ़ ऐं दुश्मन आहे। सब्र ईमान जी चोटी आहे, सखावत माण्हू जी सूंह आहे। सब्र ईमान जो फल आहे। सब्र मुसीबत जे मुक़ाबले लाइ उम्दो सामान आहे। सब्र कामयाबीअ जो ज़ामिन ऐं फ़तेह मंदीअ जो उनवान आहे। सब्र तकलीफ़ खे दफ़ा करण लाइ निहायत मज़बूत हथियार आहे। सब्र सभिनी ॾुखियनि कमनि में मददगार ऐं मुआविन आहे।
सब्र निहायत बेहतरीन सामान ऐं सखावत तमाम सुठी सरदारी आहे। सब्र अहिड़ी सवारी आहे जेका कॾहिं बि थाॿो नथी खाए। सब्र ज़माने जी तकलीफ़ुनि में बेहद सगारो मददगार आहे ऐं होशियारी ऐं फज़ीलत सब्र में मुनहसिर आहे। सब्र जी तौफ़ीक़ मुसीबत जे अंदाज़ ते अता थिए थी ऐं मुसीबत जो अजर मुसीबत खां केतिरा ई भेरा वधीक मिले थो। हराम कमुनि खां नफ़्स खे रोकण बि सब्र जो ॿियो क़िस्म आहे। मुसीबत ते सब्र करणु अल्लाह ताला जी निहायत वॾी बख़्शिश ऐं नतीजे खे सोचण तबाहीअ खां बचाए थो। सब्र तमामु सुठी ख़सलत ऐं अलमियत उम्दो ज़ेवर आहे ऐं अल्लाह ताला जो बहितरीन अतियो आहे। सब्र उन जो नालो आहे त इंसान खे जेकी तकलीफ़ूं पेश अचनि उन्हनि खे बर्दाश्त करे ऐं जेके ॻाल्हियूं कावड़ ॾियारण वारियूं कंहिंखां ॿुधे त उन्हनि ते ध्यानु न ॾे। सब्र ईमान जो तमामु सुठो लिबास ऐं इंसान जी निहायत उम्दी ख़सलत आहे। सब्र ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकु तकलीफ़ में सब्र करणु, उहो बि सुठो कमु आहे, पर उन खां सुठो इहो आहे त माण्हू पंहिंजे पाण खे हराम कमनि खां रोके ऐं उहो सब्र जो ॿियो क़िस्म आहे। सब्र खे लाज़मी झल जो उन सब्र जो अंजाम मिठो ऐं मुबारक आहे। सब्र इख्तियार करियो ऐं बेक़रारीअ ते ग़ालिब अचो। बेक़रारी अजर खे ज़ाया करे थी ऐं मुसीबत खे वधाए थी। सब्र खे लाज़मी झलियो जो उहो ईमान जो थंब आहे ऐं सभिनी कमनि जो दारो मदार सब्र ते आहे। सब्र ऐं यकीन जी चादर पाए जो सख़्ती ऐं मुसीबत वक़्तु वॾा काराइता आहिनि। सब्र जो सवाबु मुसीबत खे घटाए ऐं तकलीफ़ खे ख़तम करे थो। सब्र खे ज़रूर इख्तियार करियो छो त अकुलमंद उन ते कारबंद थियनि था ऐं अमल कमाइनि था ऐं नादान बि नेठि उन ॾांहुं रुजू कनि था। सब्र में कामयाबी ऐं फतह ऐं ज़माने में इबरत वारनि लाइ इबरत आहे। सब्र करण सां का बि तकलीफ़ बाक़ी नथी रहे ऐं बेसब्री करण ते को बि सवाब ऐं अजर नथो मिले। सब्र करण वारा कामयाबीअ खां महरूम न थींदा आहिनि। सब्र खां बेक़रारी वधीक तकलीफ़ ॾींदड़ आहे। जंहिंखे सब्र छुटकारो नथो ॾियारे उनखे बेक़रारी नुक़सान बि विझे थी। हराम कमनि खां नफ़्स खे रोकण बि सब्र जो ॿियो क़िस्म आहे। सब्र ऐं तहमुल फ़िक्र जो बचाव आहे। सब्र कामयाबीअ जी ज़मानत आहे। सब्र जा ॿ क़िस्म आहिनि, हिकु ॾुखे वक़्त में सब्र करणु ऐं ॿियो पसंदि कयल शयुनि जे मुक़ाबले में सब्र करणु। फेरोज़ अली जूणे जो जी चूंड में फ़क़ीर दादनि जूं सिटूं कीअं विसारबियूं। फ़क़ीर थो चवे त ईंदड़ ज़माने जो तूं ज़रा इंतज़ार कर, बेफ़ाइदो हवा में हया ते न गार कर। अॼु मुंहिंजी ॻाल्हि ते तूं सची एतबार कर। हिकु रब ते ॿियो पाण ते पंहिंजो मदार कर। ॿिए जो शिकार छो थिए, ॿिए खे शिकार कर। नालो सॼे जहान अंदरि आशिकार कर। बेएतबार ते न कॾहिं एतबार कर। जो एतबार जहिड़ो हुजे एतबार कर। बेकार थी न कार सां उथ हाण जार कर। कुझु भरवसो ख़ुदा ते रखी रोज़गार कर। ठोके ठके को ॻोल्हे वफ़ादार यार कर। के नाग जे बचे के न पाले प्यार कर। मर्ज़ीअ सवाइ पंहिंजे जी दुनिया में दादना। कंहिंजे मथां कीन घरां ज़ोर बार कर। ईंदड़ ज़माने जो तूं ज़रा इंतज़ार कर। बेफ़ाइदो हवा में हया ते न गार कर।